सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ इज़ इनिशिएटिव ऑफ HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। किवलीअ जे करे UK दिल्लीअ जहाज़ में देर। बिज़नेस क्लास में हिकु किवलीअ जे झुंड ॾिसण खां पोइ एयर इंडिया जे दिल्ली UK जहाज़ में वॾो वक़्तु लॻी वियो। मंझंदि जे 2 बजे हलण वारे खे 3 कलाक वधीक लॻी विया। जहाज़ में सफ़र करण वारनि में भूटान जे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुके जो 5 साल जो पुटु ऐं वारिस प्रिंस जिग्ने नामग्याल वांगचुक बि हो। मध्य प्रदेश जो अजीब ॻोठ। हिकु ऑफिसर ॿुधायो त दामोह यानी मध्य प्रदेश जे हिकु ॻोठ में 6 छोकिरियुनि खे हुननि जे माउ पीउ ऐं उते जे माण्हुनि उन्हनि छोकिरियुनि खे नंगो करे घुमायो। हुननि जो चवणु आहे त ईअं करण सां देवता ख़ुशि थी वेंदा आहिनि ऐं बरसाति वसाईंदी आहे। हिकु चीफ ऑफिसर चयो त हिन ॻाल्हि जी जांच हली रही आहे। जेकॾहिं ख़बर पई त हुननि ते एक्शन खयो वेंदो। सिंधी समाचार। सावधान, कोविड-19 जी टी लहर अचण वारी नाहे बल्कि अची वई आहे, मुंबई जे मेयर चयो। मुंबई जी मेयर किशोरी पेडनेकर हिकु सवाल में चयो, कोविड-19 जी टी लहर ईंदी न बल्कि अची वई आहे। नागपुर में त ऐलान कयो वियो आहे। मूंखे लॻे थो त हिते सभिनी खे सावधान रहणु खपे। गणेश चतुर्थी अची रही आहे। पेडनेकर मुंबई जे माण्हुनि खे चयो आहे त गणेश चतुर्थी वक़्तु हेॾां होॾां न घुमो, मास्क ज़रूर पाइण लाइ चयो आहे। सिंधी समाचार। फ्रांस जे फुटबॉल प्लेयर जीन पियर एडम्स जो मौत 39 सालनि खां कोमा में हो। संदसि हींअर उमिरि 73 साल आहे। 1983 में टंगुनि जे गोॾनि जे ऑपरेशन थियण खां अॻु एनेस्थीसिया गोरियूं ॾिनियूं वयूं। इन जे करे दिमाग़ ते असरु पइजी वियो। हिन मौक़े ते उन जे अॻूणे क्लब PSG दुख जो इज़हार कयो। सिंधी समाचार। सुपरस्टार विराट, अ पावर हाउस ऑफ क्रिकेट। अॻूणे ऑस्ट्रेलिया स्पिनर शेन वॉरन हिंदुस्तान जे कैप्टन कोहली जी तारीफ़ कंदे चयो, मुझे लगता है कि विराट कोहली जिस तरह से खुद को चला रहा है, हमें थैंक यू बोलना चाहिए। हुन अॻिते चयो, विराट को टेस्ट पसंदि है ऐं विराट टेस्ट खे अॻुवानी ॾिनी आहे। वॉर्न चयो, भारत वर्ल्ड क्रिकेट जो पावर हाउस आहे ऐं विराट कोहली दुनिया जो सभिनी खां वॾो सुपरस्टार आहे। सिंधी समाचार। मशहूर एक्टर संजय दत्त जा होनहार ॿार। सुवाल पुछियो वियो, तुंहिंजा ॿार छा था करणु चाहिनि? छा उन्हनि मां कोई एक्टर थियणु चाहे थो? इन इंटरव्यू जो जवाब ॾींदे संजय दत्त पंहिंजे पुट बारे में ॿुधायो, मुझे लगता है
मेरे बेटे शहरान में एक अभिनेता बनने की सारी खूबियां हैं। हुन अॻिते चयो उसे डांस करना बहुत पसंद है। वधीक ख़ुशीअ सां खिलंदे हुन चयो मां टिनी ॿारनि खे ख़ुशि ॾिसण थो चाहियां। सिंधी समाचार। मशहूर एक्टर अक्षय जे लाइ हिकु ॾुख जी घड़ी हुन जी माउ इस्पताल में आहे। अक्षय चयो ही वक़्तु मुंहिंजे ऐं मुंहिंजे परिवार लाइ तमामु वॾो ॾुख जो आहे। इंस्टाग्राम में हिकु पॉइंट शेयर कंदे नोट कंदे चयो थैंक्स टू ऑल। अॻिते चयो ही वक़्तु मुंहिंजे ऐं मुंहिंजे परिवार लाइ वॾे ॾुख जी घड़ी आहे। तव्हां सभिनी जी दुआ हिन ॻाल्हि खे मदद कंदी। अक्षय जी माउ हींअर ICU में भर्ती आहे। सिंधी समाचार। रूस जे राजदूत चयो अफगानिस्तान जो आतंक कश्मीर ताईं वञी सघे थो। भारत में रूस जे राजदूत निकोले कुदेशी चयो त अफगानिस्तान में आतंकवाद पैदा थियण करे उन जे देश ऐं भारत ताईं पहुचण ताईं मुमकिन आहे। इन ख़तरे खे मुक़ाबले लाइ भारत सां रूस सहयोग करे सघे थो। सिंधी समाचार। एक्ट्रेस भारतीय कमाल कई। कॉमेडियन भारती सिंह हिकु साल में 15 किलोग्राम वज़न घटाए छॾियो। हुन चयो मां 91 किलोग्राम मां हाणे 76 किलोग्राम थी वई आहियां। हाणे मां हेल्दी ऐं फिटनेस महसूस करे रही आहियां। वधीक हुन चयो इंटरमिनेट यानी विच विच में उपवास कंदी आहियां। शाम जो 7 बजे खां सुभाणे मंझंदि जो 12 बजे ताईं कोन खाईंदी आहियां। हुन वधीक चयो हा 7 बजे खां पोइ बॉडी खाधो नथी खाई सघे। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूले।